अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा वाकई ओठो हाणे कामयाब थी वेंदो रबन खे इस्पताल मारण में? इस्पताल में वारिस छा ओठे खे पकड़े वठंदो या रबन खे बचाइण में कामयाब थी वेंदो, या ओठे खां पहिरियां रईस कमाल खान जा वाठा वेंदा रबन खे मारण जे लाइ इस्पताल में, लेकिन उहे नाकाम थी वेंदा, उन्हनि खे वारिस नाकाम करे सघे थो? छा इहो वाकई ईअं थींदो? छा अचण वारी किस्त में जेको आचर जो मामू आहे उहो कमाल खान सां हथ मिलाईंदो ऐं ओठे सां हथ मिलाईंदो रईस गफ़ार खान खे रस्ते खां हटाइण जे लाइ? छा इहो सच आहे? अॻियनि किस्तनि में थी सघे थो? इहो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं दोस्तों। पहिरियों उनखे पूरो ॾिसिजो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं शायदि को सो बि लोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कजो। हलूं था अॻी किस्त जी तरफ़। सॼी कहाणी तव्हांखे मां क्लियर करे ॿुधायां थो। पोइ किस्त में मां ॿुधायो तव्हांखे, तव्हां ॾिठो अलाए न, उन में मां इहो तव्हांखे ॿुधायो त ओठो खे हाणे भउ आहे, रबन जे बची वियो आहे त उन खे मारे बि सघे थो। ओठो वरी रबन खे मारण जी पूरी कोशिशि कंदो, लेकिन ओठो बि शातिर माण्हू आहे। राति किस्त तव्हां ॾिठी त उन कमाल खान सां इहा ई ॻाल्हि ॿोल कई त रबन खे मारणो आहे, लेकिन ओठे इहा शर्त रखी आहे पहिरियों तूं पंहिंजा माण्हू मोकिल, पोइ मां वेंदुमि। उहे नाकाम थी विया जे ईअं ई थींदो, बिल्कुलु ओठे खे भउ आहे ऐं ओठो ओॾे मां माण्हू मोकिलींदो, ओठो बि वेंदो बाद में, लेकिन सभु कोशिशूं नाकाम थी वेंदियूं। वारिस उन्हनि जूं कोशिशूं नाकाम कंदो। वारिस हिकु सचो माण्हू आहे, हक़ सच ॾियण वारनि जो साथी आहे, हक़ सच वारनि जो। ऐं रईस गफ़ार खान सां बि इहो ई अॻिते हली वारिस सचाई कंदो। तव्हांखे यको ॿुधाईंदा था अचूं त वारिस सचाई कंदो, ईअं ई थिए पियो, वारिस इहो कमु पटे पियो। ऐं अॻिते हली करे जेको आहे न, ख़ात्मो ओठे जो जॾहिं बि थींदो, तव्हां यादि करे छॾियो, इन वारिस जे हथां ई थींदो। फ़िलहालु अॻी किस्त में न बाद जी ॻाल्हि कयां थो पियो मां। ऐं जेको आचर जो मामू आहे उहो वॾो हिकु मुनाफ़िक़ माण्हू आहे। उहो हाणे सम्झी वेंदो ॿिन्ही भाइरनि जी दुश्मनी खे। अॻिते हली करे उहो बि मुनाफ़िक़त कंदो, रईस गफ़ार खान ॾांहुं बि हूंदो, कमाल खान ॾांहुं बि हूंदो, ऐं ओठे सां बि हथु मिलाइण जी कोशिशि कंदो उन खे रस्ते खां हटाइण जे लाइ। वॾो हिकु मुनाफ़िक़ माण्हू आहे। आचर सां बि सचाई न कंदो। आचर खे इहे बनी या कागज़ फ़िलहालु कान मिलंदा जेको आचर पंहिंजी ज़ाल सां वञी ॻाल्हाईंदो, लेकिन सचाई का शइ कोन वरंदसि। इहो हाल हक़ीक़त तव्हांखे ॾियण लाइ आया हुआसीं दोस्तों। अॻी किस्त में जेको कुझु थींदो, कुझु काफ़ी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि। रबन होश में जॾहिं ईंदो उन खे वारिस घर वञी पुॼाईंदो, पोइ जेको आहे न इहो कमु किटली थींदो, लेकिन रबन जीअं होश में ईंदो उन खे बदिले जी बाहि उन जे दिलि में